बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन ताहिरीन। अम्मा बअद, फ़क़द क़ालल इमामुल हुसैन हैहात मिनज़्ज़िल्लह। अज़ीज़ान मुहतरम मुअज़्ज़िज़ सामीईन, अॼु असां उन हस्ती जे चहलम ते गॾिजी आहियूं ऐं दुनिया जूं असां ते निगाहूं आहिनि। मां सलाम पेश कयां जिस कम जी क़यादत ते जिन बशीर खान जी शहादत खां बाद सिंधी कौम जे अंदर अञा वॾी उम्मीद अता कई आहे, न कि मायूसी फैलाई आहे। मां साईं जीएम सैयद जे वारसनि ते सलाम कयां थो जिन हिन धरती ते पंहिंजी वारसी वारी हक़ अदायगी कई आहे। अज़ीज़ो, बशीर खान उन शख्सियत जो नालो आहे, कंहिं इंसान जो नालो नाहे। अक्सर मां पंहिंजे हवाले सां दोस्तनि खे ॿुधाईंदो ईंदो आहियां त मज़हबी माण्हू कॾहिं बि अहिड़ी स्टेज ते न ईंदा, लेकिन इहा हस्ती ऐं फ़लसफ़ो हुयो बशीर खान जो। जॾहिं बशीर खान जे चेहरे ते मुंहिंजी निगाह पई त मूंखे बशीर खान हिकु शख्स नज़र न आयो हो। मां चवां थो हर कंहिं जे अंदर में इहा आस हूंदी आहे, इहा उम्मीद हूंदी आहे त मूंखे मुंहिंजी कौम लीडर मञे, मूंखे मुंहिंजी कौम क़ाइद मञे। लेकिन दोस्तो, कंहिंजे उम्मीदुनि सां केरु क़ाइद नथो थी सघे। क़ाइदाना सलाहियत अल्लाह अता कंदो आहे ऐं जॾहिं रब अता कंदो आहे त पोइ झर जंग जा बच्चा बच्चा बि उन सां मोहबत कंदा आहिनि। जंहिंजो वाहिद मिसाल बशीर खान प्रॉपर्टियूं रखंदो हो। बशीर खान वटि न दौलत हुई, बशीर खान वटि न माल हुयो। बशीर खान इज़त वठी बि ॼाणंदो हो ऐं इज़त ॾेई बि ॼाणंदो हो। मुंहिंजा सिंध जा वारसो अॼु मां हिते गॾु थी दुनिया खे ॾसियो त असां जुदा न आहियूं। बशीर खान अकेलो न हुयो जंहिंखे तव्हां असां खां जुदा करे ख़ुशियूं मल्हाईंदव। हिते बशीर खान जे चेहरे उहे मोहबतुनि जा ॿिज छटिया आहिनि जेके क़यामत ताईं वधी वण थींदा। ऐं हाणे उहा मज़ाक न हलंदी। मज़हब जे आड़ में, मज़हब इस्लाम जी आड़ में मां बि चवंदो आहियां तव्हां एतिरा अहल थियो, एतिरा लाइक़ थियो, जॾहिं केरु स्कॉलर ऐं को मुल्ला हिन ममलकत खे वेही ख़ुदा दाद ममलकत सॾे त उनखे चओ त ही तूं कूड़ थो ॻाल्हाए। ख़ुदा दाद ममलकत पाकिस्तान आहे ई न, हे इंसाननि जी बणायल ममलकत आहे। ख़ुदा दाद ममलकतूं फितरी ममलकतूं हूंदियूं आहिनि, ही आर्टिफिशियल ममलकत आहे। हे चोरनि जे टोले हिकिड़ी ममलकत ठाही हुई। बशीर खान कदर खां करे सलाम तव्हां ते जो अॼु तव्हां गॾु थिया आहियो। छाजे करे बशीर खान जे चेहरे मामा ही सबक हासिल कयो। बशीर खान जे चेहरे में जेकी मुर्क हूंदी उहा मुर्क मूंखे झलक मिली आहे। दुनिया में खितो आहे ईरान जो, जिथे दुनिया सम्झंदी आहे त इहे मज़हबी तालीम ठाहियल न ईरानी काम हिकु क़ौमी भाई आहे। हुननि वटि
किथे भी तकरीर ईरान न करे तो उते ही लड़ता जाए मिल्लत अजीज शिया शिया कौम आए जुनी शिया आगे लगिया शिया नजरिया जे करे के मजहब पे कौम को समझे कया नहीं करतिया पाकिस्तान खुदा ना मालूम करता मैं पूछो तो खुदा भाई किथे हुई अमानत खुदा भाई मालूम करता तब मिस्र खुदा भाई सऊदी अरबिया भी खुदा ना है भाई हिजाज खुदा भाया ये सऊदी अरबिया भी आपकी पिछना इराक भी खुदा भाया ऐ सिंध भी खुदा भाई शाबाश चलता है मां मसीह खान तो सामने मां